अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टाक में मां आहियां तव्हांजो मेज़बान गोल मटोल। नाज़रीन, टिपिकल टाक में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त टिकुंडो डिमलोटी साहिबु असां सां गॾु हूंदो आहे, जेके पंहिंजा माहिर तज़िया ॾींदो आहे, तज़ियनि जो माहिर आहे उहो। पर अॼुकल्ह शायदि किथे मसरूफ़ आहे, उहो बिज़ी आहे कंहिं किताब जी मुहूरत में या कोई नॉवल लिखे थो, इन करे प्रोग्राम में नथो अची सघे। त अॼु असां पंहिंजे प्रोग्राम टिपिकल टाक में टिपिकल टाक करण जे लाइ हिकु पुलिस वारे खे दावत ॾिनी आहे। जी हा, छो जो पुलिस जो किरदारु बि असांजे मुआशिरे में हिकिड़ो अहम आहे ऐं पुलिस खां सवाइ अमुन अमान बि बरक़रारु नथो रही सघे ऐं इहा पुलिस ई आहे जंहिं शहर में अमुन अमान क़ाइमु रखियो आहे। ऐं हिन महिल ताईं जेको असां वेठा आहियूं, तव्हांजे साम्हूं प्रोग्राम करे रहिया आहियूं, इहा पुलिस जी बदौलत असां तव्हांजे साम्हूं नज़र अची रहिया आहियूं। त मूं सोचियो छो न अॼु पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़े पुलिस वारे खे घुराइजे ऐं उन सां कुझु ॻाल्हि ॿोल कजे। त असां वटि अॼु मौजूदु आहे साईं हिकु पुलिस वारो साहिबु, पर मूंखे सम्झ में नथो अचे त हीउ सिपाही आहे ऐं एस आहे जा फूल हणी वेठो आहे, रिक्रूट आहे, छा आहे, अञा ताईं का ख़बर न पइजी सघी आहे। साईं, सभ खां पहिरियां त तव्हां प्रोग्राम में हाणे अची विया आहियो, तव्हांखे भलीकार चवणो थो पए, न त हूअं भलीकार तव्हांखे न बि चवंदा तव्हां प्रोग्राम में छा पल के किथे बि पहुची सघो था। त कीअं था महसूसु कयो तव्हां? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो आहे पंहिंजे प्रोग्राम में। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हाणे मां तव्हांखे 3-4 दफ़ा नालो ॿुधायो, ख़ुदनि वल्द ख़ैर मोहम्मद। अच्छा, ख़ुदनि वल्द ख़ैर मोहम्मद, वल्द ख़ैर मोहम्मद, ख़ैर मोहम्मद खेड़ो खेड़ो। अच्छा, ख़ुदनि वल्द ख़ैर मोहम्मद, वल्द ख़ैर मोहम्मद। माना ख़ुदनि साहिबु तव्हां इहो ॿुधायो त पुलिस में भर्ती छो थियो तव्हां? पुलिस में भर्ती छो थियुमि? चोरी करण लाइ, धाड़ो हणण लाइ। मतिलबु वजह छा हुई? बेवकूफ़ माण्हू, पुलिस में माण्हू भर्ती छो थींदो आहे? पुलिस में ज़ाहिर आहे माण्हू भर्ती इन लाइ थींदो त माण्हू खे सिक्योरिटी ॾियणी आहे। जेके माण्हू आहे, जेके अवाम आहे, जेकी पब्लिक आहे, उनखे सिक्योरिटी भला तुंहिंजो पीउ ॾींदो छा? केरु ॾींदो? मतिलबु तव्हां में जज़्बो हुयो? पहिरियों मूंखे इहो जवाबु ॾे, केरु ॾींदो? तव्हां में हिकिड़ो जज़्बो हुयो, इहो क़ौमी जज़्बो हुयो त माण्हुनि खे सिक्योरिटी फराहम करण जे लाइ तव्हां पुलिस में भर्ती थियो? बिल्कुलु। पुलिस में भर्ती थियण खां पहिरियां छा कंदा हुयो तव्हां? पहिरियां मां धाड़ा हणंदो, चोरियूं कंदुसि। अरे बेवकूफ़ माण्हू विहारियो हुनखे कयां। हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हे जेके रुबता सुबता सुवाल कयई न, हिकिड़ी डंडी हणंदो मां त कोपरो फाटी पवंदो। साईं, ख़्याल सां थोरो लाइट में न लॻे वञी, लाइट में न लॻे, इहो ईअं न कयो बाबा। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असांखे क़ौमी जज़्बो आहे पंहिंजो, माना पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे जेको आहे देश जे लाइ असांखे जेको आहे जज़्बो आहे। असां जेको हिते चोरियूं ऐं धाड़ा जेके थियनि था, मां उहे ॾिसी न सघंदो हुउसि। अच्छा, हा, उहे मां ॾिसी न सघंदो हुउसि। पोइ वरी हिकिड़ी मां जेको आहे फिल्म ॾिठी मुस्तफ़ा कुरैशी जी। अच्छा, जंहिंमें मुस्तफ़ा कुरैशी जेको आहे सो पुलिस वारो हूंदो आहे, सुल्तान आहे, हुन में धाड़ियल हूंदो आहे। वरी जेको आहे सो उन ते कट ते जेको आहे असद कुरैशी फिल्म ठाही, जेकी असद कुरैशी धाड़ियल हूंदो आहे, सॼा सुहाग हुन में वरी एसपी हूंदो आहे। त मां इहे फिल्मूं ॾिसी करे मां सोचियो मां बि जेको आहे पंहिंजा जेको आहे पुलिस में ऐं अहिड़ा कम शुरू कया जेके अवाम जी जंहिंमें ख़िदमत हुजे, ऐं पोइ उहे मां कम शुरू कया। अॼु अलाह जी महिरबानी आहे ऐं हे फूल लॻा पिया आहिनि। अच्छा, हा। तव्हांजी रैंक छा आहे पुलिस में? रैंक त मुंहिंजी, मां अञा ताईं रंगरूट आहे। रंगरूट आहियो? रंगरूट आहियां, पर अॼु तव्हां ASI वारा आहिया आहिनि, इहो छो? फूल ASI वारा तॾहिं हिन जे करे आहिया आहिनि त मां सीनियर आहियां। जीअं ऑफिसर जेको आहे सिफ़ारत ते पंहिंजनि माण्हुनि खे या पंहिंजा जेके गार्ड हूंदा आहिनि उन्हनि जा, उन्हनि खे जेको आहे सो फूल बि हणाए छॾींदा आहिनि। बाबा हिन धाड़ियल मारिया, हिन जेको आहे हे कारनामो कयो, पोइ हुनजे नंबरनि ते जेको आहे हुनखे लॻंदा रहंदा आहिनि फूल। असांजो जीअं हक़ु खाई आहे त मां ज़ोरी हिकिड़े जेको आहे सो सब इंस्पेक्टर हो, 2 फूल लॻल, हिकिड़े फूल ज़ोरी पटे करे हिते हणी छॾियो। मां चयो हाणे लाहे त ख़बर पए। अच्छा नाज़रीन, असां वटि अक्सर वॾो अलमियो इहो बि आहे त पुलिस वटि हथियारनि जी खोट आहे। हाणे बि सिंध हुकूमत वफ़ाक़ खे लिखियो आहे त असांखे 10 करोड़ रुपया ॾियो त असां सिंध पुलिस ते ख़र्चु कयूं, उन्हनि जे लाइ बुलेट प्रूफ जैकेट्स वठूं, उन्हनि जे लाइ हथियार वठूं, उन्हनि जे बचाव जे लाइ, सिक्योरिटी जे लाइ, यानी पुलिस खे तहफ़ुज़ फराहम करण जे लाइ असांखे कुझु फंड फराहम कया वञनि। हिते बि तव्हां ॾिसी रहिया आहियो त साईं खे को हथियार कोन्हे, लठ हिकिड़ी हथ में आहे। साईं, तव्हां छा दुबई जी पुलिस आहियो या पाकिस्तानी पुलिस आहियो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, बेवकूफ़ माण्हू पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे वतन खे जेको आहे सो इहा असां ई जेको आहे, असांजे अगरि कानून जी एतिराम न कंदासीं त माण्हू कीअं कंदा? हाणे असांखे बंदूक खणी करे मां तुंहिंजे प्रोग्राम में अचां, सुभाणे मूंखे कावड़ अची वञे, तूं उबतो सुबतो सुवाल करे ऐं हीअं हणी कढाए हिकिड़ो मुड़ुसु आहे पंहिंजी ज़ाल जो, उहो ई तूं मरी वञे, हा, केरु तुंहिंजा बचा पालींदो? इन जे लाइ मां चाहियां थो त हर पुलिस वारे वटि ॾंडी हुजे। हाणे ॾंडी तॾहिं हूंदी, विच में न ॻाल्हाइजांइ त बंदूक नाणी मेजारो कढी विझाए, मतिलबु सोटी नाणी मेजारो कढी विझाए। हाणे अमल तॾहिं थींदो
जॾहिं जेको आहे सो हर माण्हू वटि सोटी हूंदी तॾहिं जॾहिं अमुन हूंदो कीअं पब्लिक जॾहिं एतिराम कंदी माण्हुनि जो एतिराम कीअं थींदो जॾहिं बुख बदहाली ख़तमु थींदी सही पर कानून अहलकार जेके आहिनि कानून जा रखवाला उहे पाण बि त कानून जो एतिराम कनि न हेॾे तूं असांखे कानून सेखारींदे न हाणे तव्हां ॾिसो त वर्दी तव्हां कीअं पाती आहे तव्हां शायदि को बेल्ट कोन्हे ॿाहिरि कढी वेठा आहियो हेॾे हिनखे हिते जेको आहे घुरायो कयां हो बा साईं प्रोग्राम मुंहिंजो आहे मां तव्हांखे घुरायो आहे न हेॾे हिनखे जेको आहे फज़ीलत सां करे त 110 में कयां न चालान हितो ई कन खां पकड़ियूं हले वेंदो मां वर्दी पाइण जी त तव्हांखे तमीज़ आहे कोन छो लाइ तमीज़ तव्हां ईअं थो लॻे ॼण की ॻोठ जे कंहिं थाणे जे ॿाहिरां वेठा आहियो हिकिड़ी ॻाल्हि सॼो ॾींहुं 24 कलाक ई बेल्ट ॿधा पिया हूंदा आहिनि साईं लांग बूट पाता पिया हूंदा आहिनि हे तव्हांजी भई ड्यूटियूं कंदा आहियूं तव्हां जहिड़े पीउ जा नौकरूं छा असां हा तव्हां ॾोह कयो तव्हां जुर्म कयो उहो ठहे साईं तव्हां असां तव्हांजा टंगिया बीठाऊं थिया तव्हां ड्यूटी असां नौकर गवर्नमेंट जा पोइ बि असां में इहो जेको आहे सो जज़्बो आहे त असां सम्झंदा आहियूं असां आवाम जा नौकर आहियूं आवाम जी ख़िदमत कयूं जीअं त SP जेको आहे सो जेको इस्लामाबाद में साईं जूणे जो साहिबु उते जेको चयो त बाबा असां आवाम जा नौकर आहियूं सुबुह ते उन आवाम हुनखे कुटियो इहो त तव्हांजो जेको आहे सो जज़्बो आहे इहा त तव्हांजी जेको आहे सो माण्हू जी इज़त था कयो पिया जेको तव्हांजे लाइ सुठो सोचे उनजे लाइ तव्हां बुरा आहियो साईं तव्हां जेकॾहिं इहा ड्यूटी ॾियो था त उनजी एवज़ तव्हांखे हिकिड़ी पघार बि मिले थी पघार केतिरी थी मिले तव्हांखे अड़े पघार मुंहिंजी 15,000 आहे केतिरी थी मिले 15,000 घटि अड़े तूं पाण खे सम्झी छा थो पघार असांजी घणी आहे थोरो तमीज़ सां ॻाल्हायो हाणे तमीज़ सां ॻाल्हायो आई न कावड़ साईं प्रोग्राम में वेठा आहियो मां हिकिड़ो मोज़िज़ एंकर आहियां ऐं तव्हां ईअं अड़ी करे छो था ॻाल्हायो हाणे ॾिस इहे ई असां सां जेके माण्हू आहिनि न ईअं ई असां जेको गाॾियुनि मां लही वॾियुनि असां उन्हनि जी ख़िदमत लाइ बीठा त गाॾी हेॾे कयो उतो लही अड़े केरु आहे तूं कंहिं वटि जेको आहे कहिड़े SP वठां त मां तोखे हाणे अड़े करे जॾहिं उहे ॻाल्हाईंदा आहिनि असांजी दिलि मोड़े छा गुज़रंदी हूंदी हाणे अड़े त तोखे कावड़ थी अचे मां इन करे पियो चवां त प्रोग्राम हिकिड़ो दुनिया ॾिसे थी धरती TV जे प्रोग्राम में तव्हां आया आहियो टिपिकल टॉक में उते ई जेकॾहिं नाज़ेबा अल्फाज़ तव्हां ॻाल्हाईंदो त माण्हुनि जे ज़हननि में छा तासुर ईंदो त सिंध जी पुलिस ईअं ॻाल्हाईंदी आहे माण्हुनि खे सॼी ख़बर आहे सम्झे माण्हुनि खे सॼी ख़बर आहे जेके तव्हां असांखे पघार ॾियो 15,000 पघार ते ॾे तूं त मुंहिंजे घर जे अॻियां सॼो ॾींहुं बीठो हुजे ऐं मां हीअ अचां वञा ॿाहिरि सलूट हणु मूंखे 4-5 ऐं मुंहिंजी गाॾी अचे त वरी उनजो ख़्यालु कर माण्हुनि खे चयो त बीहो साहिब जी गाॾी थी वञे हा तूं वटि 15,000 बीह अची मूं वटि मां सलाम कंदुमि इहो असांजो जज़्बो आहे असांजो जिगर आहे ठीकु आहे ऐं उते बि असांजे मथां तनक़ीद था कयो तव्हां पघार वठो गवर्नमेंट जी तव्हांखे ड्रेस पाइण जी तूं असांखे फज़ीलत सेखारींदे ड्रेस पाइण जी अच्छा तव्हां अक्सर ॾिठो आहे जीअं हाणे जीअं नाज़रीन तव्हां ॾिसो त फ्रस्ट्रेशन जा शिकार आहिनि छा जो फ्रस्ट्रेशन जा शिकार आहियूं असां अंग्रेज़ी में ॻाल्हाए त असांखे बुलाए न हिते फस्ट जे शिकार ॾे हे वरी फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे मतिलबु फ्रस्ट्रेशन जो शिकार इन जे करे बि आहे हिननि जी पघार घटि आहे अक्सर असां ॾिठो आहे त पुलिस वारा जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहिनि रेडी हेठां हर भुरो कुतो सुतो पवंदो उनखे बि लत हणी करे चवंदा उथी सो कुतो परेशान थींदो त साहिबु मां छा कयो ईअं छो कंदा हुओ साईं तव्हां पंहिंजे घर जी फ्रस्ट्रेशन ॿाहिरि छो कढंदा हुआ अची हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हज़ारे मसइला आहिनि हज़ारे टेंशन आहे टेंशन तव्हां पंहिंजा पाण पैदा कया आहिनि केरु थो चए तव्हांखे 5 शादियूं कयो तव्हां पघार तव्हांजी 15,000 मथां तव्हांजी 3-3 4-4 शादियूं थियल हूंदियूं 15-20 ॿार हूंदा आहिनि ईअं छो सॼो गुस्सो तव्हां अची करे घर ते कढंदा आहियो वरी उहो जेको तव्हांजो टेंशन हूंदो आहे फ्रस्ट्रेशन हूंदो आहे ॿाहिरि आवाम ते अची कढंदा आहियो मास्तरनि वीचारनि खे तव्हां कुटियो उनखां अलावा भंगियुनि खे तव्हां कुटियो ॿाहिरि जेके माण्हू जेके एहतिजाज कनि उन्हनि खे तव्हां लाठी चार्ज करे तव्हां कुटियो माण्हुनि खे धो बाक़ाइदे पाणीअ सां हाणे इहो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इहे जेके मास्तर आहिनि तव्हांजा छा कंदा आहिनि 8 कलाक पूरो ड्यूटी नथा कनि इहे ई मास्तर जेके तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि नंढे लाइ पढ़ाईंदा आहिनि तालीम ॾींदा आहिनि छा इहा तालीम ॾिनी आहे तव्हां बाबा उहे चंद मास्टर सभिनी जे लाइ मां बि नथो चवां ईअं चंद पुलिस वारा हूंदा न सभिनी लाइ जेको आहे तव्हां बि नथा चई सघो उस्तादनि जी इज़त तव्हां बिल्कुलु न कंदा आहियो छो नथा कयूं असां शायदि तव्हांजी तालीम में का घटिताई आहे तालीम केतिरी आहे तव्हांजी तालीम त हाणे मुंहिंजी खणी 7 दर्जा हूंदी छा मतिलबु पक नथो वञा मैट्रिक बि न आहियो मां त 5 ताईं पढ़ियो हुउसि अॻिते गुरबत हुई घणी त माण्हू ज़ाहिर आहे को कमुकार करे जेको आहे घर में पीउ मां बुख हुजनि मां वटां जेको आहे सो स्कूल पढ़ंदो तव्हांजी तालीम बि एतिरी कोन्हे तव्हां पुलिस में भर्ती कीअं थियो छो न थियो भर्ती तोखे कहिड़ो इतराज़ आहे हा कयां 110 में चालान नाज़रीन ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक ख़्याल सां वठिजांइ पर स्कूल जा ॿार था वञनि पिया
मतिलबु लताड़े उन्हनि खे। नाज़रीन टिपिकल टॉक में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मोटी अचूं था ऐं असां ख़ुदनि सिपाही साहब खां कुझु वधीक ॻाल्हियूं पुछूं था। मिलूं था ब्रेक खां पोइ।